नाज़ी मीरपुर माथेलो मां सां ख़बर शेयर कयूं पिया। मीरपुर माथेलो मुमल जी माड़ी मां लियाकत बोदा जी ख़बर शेयर कंदा हलूं त सिंध जे तारीख़ी मुमल जी माड़ी जे क़दीम आसारनि खे सिंध सरकार थोरे सकाफ़त खाते विसारे छॾियो। तारीख़ी बाग मुमल जी माड़ी करोड़े रुपयनि जी लाॻत सां जुड़ियल म्यूज़ियम ऐं रेस्ट हाउस खे सालनि खां ताला लॻल संदसि अमलो मुक़ररु न हुजण करे ॿाहिरां ईंदड़ सियाह तारीख़ी नवादरात सां ॾिसण बिना वापसि वरण लॻा। तारीख़ी म्यूज़ियम ऐं रेस्ट हाउस जी बिजली बि केतिरे ई अरसे खां ख़राब बणियल जंहिं करे अदीबनि ऐं शाइरनि में मायूसी छायल आहे। जॾहिं माथेलो मुमल जी माड़ी जी तारीख़ी आसारनि ते बासरनि कब्ज़ा पिणु करे छॾिया आहिनि। इलाइक़े जे हिकु बासर मौली ॾिनी उर्फ़ मौलू महर तारीख़ी आसारनि ते कब्ज़ो करे पंहिंजे मार्केट ॾे छॾी आहे। हाणे हू वॾेरो तारीख़ी म्यूज़ियम ऐं रेस्ट हाउस ते कब्ज़े जूं कोशिशूं पियो करे। तारीख़ी आसारनि जे वेदनि ते सिंध सरकार सकाफ़त खातो तोड़े ज़िले इंतिज़ामिया पिणु ख़ामोश बणियल आहे। सालनि खां हिन क़दीमी आसारनि जी कंहिं बि सार नाहे लधी जंहिं करे हाणे ही आसार मुकमल मिसाल ॾियणु शुरू थी विया आहिनि। हिकु तरफ़ कब्ज़ा माफ़िया सरगर्म आहे त ॿिए तरफ़ हुकूमत जी नज़र अंदाज़ी इलाइक़े वासियुनि खे मायूस करे छॾियो आहे। उन हवाले सां हितां जे अदीबनि शाइरनि तोड़े इलाइक़े वासियुनि सिंध सरकार सकाफ़त खाते तोड़े DC घुड़की खां मुतालबो कयो आहे त माथेलो मुमल माड़ी जी क़दीम आसारनि जी सार लही कब्ज़ा माफ़िया ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे इलाइक़े वासियुनि मां मायूसी ख़तमु कई वञे।